आऊं वो रांझन आया जे बखत जे फिटे किस्मत जे टुटे खे आवां ॾाही दुनिया वारन चरियो ची दीवानगी जे दोज़ख में धिके छड़ियो जेके आवां अकुल जे अकाबरन चरियाब जे चोपड़ी में सुरत जो सान्यावंद सिटूं छड़े बेसुराई वारो बेकार बाब पढ़ाए छड़ियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरा पांध में आऊं तहां सां मुखातिब आहियां अख्तर तबसुम। शामिल प्रोग्राम रखंदासीं गमगीन नोड़ी जी बेहतरीन लिखणी जंहिंजो उनवान आहे आऊं रांझन आया। आऊं तख़त हज़ार जो बख़त फिटो वो रांझन नाया जिंजी जंग सियाल जे शहजादी हीर जे हिनाई हथन के मजबूर मख्तून जे खून सां रंगे खेड़ी खान खबीस सां ज़ोरी लाऊं लहराए रंगपुर जे राणी बनाए वियो। पर आऊं वो रांझन आया जिन बखत जे फिटे किस्मत जे टुटे खे आवां ॾाही दुनिया वारन चरियो चई दीवानगी जे दोज़ख में धिके छड़ियो जेके आवां अकुल जे अकाबरन चरियाब जी चोपड़ीअ मां सुरत जो सान्यावंद सिटूं छड़े बेसुरियाई वारो बाब पढ़ाए छड़ियो। अवां मूं मुकमल माण्हूअ जे जीअरे विजूद अकुल मंदीअ वारो ओछण लहराए दीवानगी जो कफन त पाराए छड़ियो। ठीक आऊं अवां जे इन राय में राज़ी आहियां त चरियो आहियां छो त इन ॾाही दुनिया में माण्हू चरियो बहितर आहे। पर हिकड़ी हुजत जी हद ओरांगे आऊं बि अवां खां पुछी सघां थो जिन मूंखे ॾिठो आहे जेके मूंसां मिलिया हलिया ऐं खिलिया आहिनि जिन मूं ते चरियो सम्झी चथरूं कयूं आहिनि त आऊं चरियो दीवानो मस्त अलस्त छा में आहियां। मूं में कहिड़ी खूबी ख़राबी हुई जो अवां आदर्श इंसाननि पंहिंजा समूरा हक़ वासा रखे मूंखे मोगो मटर चयो। चरिया त बेवस हूंदा आहिनि, चरियनि खे त पंहिंजी चुत जी बि परवाह न आहे हूंदे हू नांगा थी निहाल घुमंदा आहिनि। चरिया त शहरनि में कागर चूंडींदा आहिनि, चरिया त घेटियुनि में कॾहिं पाण पथर खाईंदा आहिनि त कॾहिं दुनिया वारनि ते वसाईंदा आहिनि। उहे त हिन ॾाही दुनिया मां दस्त बरदार थी दीवानगी जी दुनिया वसाईंदा आहिनि। पर आऊं त अवां जी दुनिया में रहां पियो, अवां साईं गॾु आहियां, अवां जे ई वसायां। मूं त कॾहिं बि कंहिं ते पथर न आहिनि वसाया, मूं त कॾहिं बि कंहिंखे न आहे रंजायो, मूं त रांदीको बणिजी पाण टोड़ाए बि अवां खे खिलायो आहे। मूं त अवां जे ख़ुशियुनि में बि नची झूमी अवां खे ॿीणी ख़ुशी अर्पी आहे। मूं त कंहिं बि हीर जे हुस्न ते मजज़ूब थी तख़त हज़ार नाहे छड़ियो, मूं त कंहिं बि हीर जे हिजर में विंजली नाहे वॼाई। आऊं त कॾहिं बि चनाब ते चरियो बणिजी कंहिं हीर जो हुस्न पसण नाहियां वियो। मूं त कंहिं बि शहनशाह जी ॿेड़ीअ में वेहण सां कंहिं गुंबद हीर हथां नेट नाहिनि खाधा। मूं त कॾहिं बि उन्हनि धिकनि जा घाव कढंदे महबूबी नेणनि सां नेण मिलाए ईअं नाहे चयो त कढी कान कमाण मां मियां मार मम्मू ओ मूं में आहीं तूं मता तुंहिंजो ई तोखे लॻे। आऊं त कॾहिं बि कंहिं हीर जे उकीर में मिहार न आहियां थियो। मूं त कॾहिं बि कंहिंजे विछोड़े में विजलीअ सां वास्ता छिनी मुरलीअ सां मोहबत नाहे ॻंढी। आऊं त कॾहिं बि कंहिं हीर जी जुदाई में जली जोगी न आहियां थियो। अड़े मूं त ठहियो पर मुंहिंजी मोहबत बि कंहिं हीर खे मुंहिंजे इश्क नांग बणिजी नाहे ॾंगियो। पोइ बि अलाए छो अवां मूंखे चरियो चओ था। चवंदा आहिनि त चरिया पंहिंजे वस न आहिनि छॾिबा, बिल्कुलु अवां बि मूंखे गॾु कोठियो आहे पर पंहिंजी मजबूरी ख़ातिर, मुंहिंजी मजबूरी ख़ातिर न। आऊं बि अवां जहिड़ो मुकमल माण्हू आहियां पर कॾहिं बि अवां पंहिंजी दिलि ते हथ रखी मूं ते नाहे सोचियो। सिर्फ़ 5 मिंट अवां मूं मंझि घिड़ी मुंहिंजी ज़िंदगी जे गप ते गौर त करे ॾिसो। जॾहिं अवां जी सोच जो गाॾो गची पियो तॾहिं अवां ख़ुदि ॼाणे वठंदा। बकोल अवां जे त मूं वटि दिमाग़ न आहे पर ख़ैर दिलि त आहे, उहा दिलि जेका अवां वटि न आहे छो त असीं वॾीअ दिलि जा धणी आहियूं। असांजी दिलि थोड़ा तां दर्द जो कुआड़ो रोज़ छोड़ा लाहींदो रहे थो ऐं असीं पोइ बि अवां खे खिलाईंदे खिलाईंदे जीअंदा रहूं था। रुगो आऊं न आहियां, हीअ ॾाही दुनिया मूं जहिड़नि माण्हुनि मां भरी पई आहे जंहिंमें अलाही केतिरा वॾीअ दिलि वारा दीवाना रहनि था जेके हर रोज़ दर्द जी बरसात में ईअं डरंदा रहनि था जीअं मींहं पुॼाणा कचूं दीवारूं डरी पवंदियूं आहिनि। हिन क़ीमती दुनिया में अहिड़ा खोड़ मूं जहिड़ा बेमुल माण्हू रहनि था जेके हर वक़्तु चेहरे ते मिठी मुर्क सजाए वेह जी सुर्क जहिड़नि ॻाल्हियुनि जा पींग पीअंदा रहनि था पर केर बि सान्यावंद साकी उन जे मयखाने जो महिमान न आहे थींदो। यकीन अथम, हा यकीन अथम त आऊं कंहिं बि
कंहिंखे बि यादि न आहियां। मूं सिर्फ़ न दुनिया में पंहिंजे हुजण जी गवाही ॾिनी आहे। अगरि कंहिंजो रूह रंजायो हुजे त मूं गुनाहगार खे माफ़ कजो। बसि अवी मूं में राज़ी रहिजो। ऐं लिखियो मंझि निराड़ वारी सिट ते राज़ी रहां पियो। ऐं तव्हांजो पंहिंजो रांझन।